जेके खोसन जा ॿार बचा इन वक्त जेल में आहिनि, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। धाड़ेल हूंदा आहिनि उहे बि नंढड़नि ॿारनि खे गिरफ़्तार न आहिनि कंदा, उहे बि उन नंढड़नि ॿारनि ते क़यास कंदा आहिनि। पर पुलिस धाड़ेलनि खां बि वधीक कदम हिकु भरे करे खोसन जे ॻोठनि ते वार करे उन्हनि जा घर ड्राए करे उन्हनि जा पट करे, जेका हिकु कल्ह नंढड़ी 8 सालनि जे उमिरि में उनजो लाश हथायो आहे। मां सम्झां थो SSP खे शर्म अचणु खपे। जेकॾहिं खोसा बिरादरी जा माण्हू ऐं फौरन आज़ाद नथा कया वञनि, हीन एहतजाज अॼु तारीख़ रखे थी, जेका एहतजाजी चिणगबरी आहे उन ॾींहं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं न SP अमजद शेख ते गद्दारी जो केस दाख़िल न पियो कयो वञे। त 3 ॾींहंनि खां वठी सॼी सिंध सराफा एहतजाज आहे त CM सिंध के कन ते भी जूं चक नथी पाए त मुंहिंजी सिंध मुकम्मल एहतजाज बणियल आहे। हिन वक्त ताईं उन्हनि नोटिस न वरितो आहे त असां छा साबित कयूं त CM सिंध पाण मुलविस आहे इन वाक़ियनि में? असां छा साबित कयूं त मलक सिकंदर इन वाक़े में मुलविस आहे? CM साहब के रिक्वेस्ट था कयूं त फौरन नोटिस वठ, खोसा बिरादरी सां इंसाफ़ कर। जेका संघार ॻोठ आहे जामशोर हेड में मांझंद खां, उन में जेको जामशोर SSP जेको कार्रवाई कई आहे ऐं उन ग़रीबनि जा ॻोठ ड्राथा अथई, उन्हनि जे नंगनि दंगनि ते असां सिंधी क़ौम त पंहिंजे नंगनि ते सिर ॾींदा आहियूं, पर हुन औरतुनि खे जेको घेलियो आहे, हुननि जी तस्लील कई आहे, उन्हनि जे बचनि ते गोलियूं हलायूं, हिकिड़ो उन्हनि मां नंढड़ो छोकिरो मरी पियो आहे। असां सिंधी क़ौम इहो ठीको त न खणी छॾियो आहे त असां सभु ई हमेशह पंहिंजा लाश वसूल कयूं। असां घुर था कयूं सिंध हुकूमत खां, असां घुर था कयूं सुप्रीम कोर्ट खां SSP खे जल्दी में हटायो वञे ऐं जेके बि असांजूं नियाणियूं खोसा बिरादरी जूं जे जामशोरे थाणे में आहिनि उहे आज़ादु कई वञनि। ॿी सूरत में न त असां हीअ सिंधी क़ौम जितां जी बि हूंदी आहे जामशोरे हली उते धरणो हणंदा।